तकरार, है तकरार। वजीर तुझो दिमाग खराब त नाहे थियो? मुझो दिमाग खराब ना है थियो मूसा, ना है थियो मुझो दिमाग खराब। जेकॾहिं असां ॿिन्ही खे जीअणो आहे त पोइ शामिर ऐं बावल खे मरणो पवंदो। वाह वजीर वाह, सलाम आहे तुझी सोच मथा, जिन्हनि असांजे मथा महल कई, जबल जॾो थोरो कयो। तूं थो चवीं त उन्हनि खे सीने मथा हली बंदूक रखूं? असांजी गैरत ऐं असांजो ज़मीर उन्हनि जे मथा हथियार हलाइण जी इजाज़त ॾींदा? ॿुॾी मरण जो मक़ाम आहे वज़ीर। मूसा, मूं सोट सिजावल जे अखियुनि में हिकु अहिड़ो त किरोध ॾिठो आहे, जेकॾहिं शामिर जे रुख चढ़ी वियो न, ऐं सोट जे किरोध जे जेकॾहिं वर चढ़ी वियो न, सड़ी राख थी वेंदो। मूसा, तूं ई मां उन्हनि खे आसान मौत ॾींदासीं जेकॾहिं हू सोट सिजावल खान जे वर चढ़ी विया न, उन्हनि जी ज़िंदगी मौत खां बदतर करे छॾींदो। हू जलाद आहे जलाद, ऐं जलाद जे कहर खां तूं ई मां त छा, पर रईस ॾातल खान बि कोन बचाए सघंदो शामिर बावल खे। जेकॾहिं न अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ तोखे ऐं मूंखे शामिर वारनि जो साथ ॾियणु घुर्जे। इहो ई त सोट चाहे थो। जेके चोर शामिर बावल जे पुठी जे पोयां आहिनि, उहे खुली ज़ाहिर थियनि। त पोइ छा थी पियो? छा थी पियो? तो साईं मूंसां गॾु असांजी पूरी नस्ल खे ख़तम करे छॾींदो इहो सोट सिजावल खान। फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे मूसा, या शामिर बावल जो मौत या असांजे पूरे ख़ानदान जो ख़ात्मो। फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे, सोचे वठिजांइ। आखिर तू कॾहिं सम्झंदी? तू ॿार नाही जो वती थी ज़मीन ते रुलंदी। अबा जेकॾहिं वयम त छा थी पियो? छा थी पियो? जॾहिं वॾेरो तोखे ॾिसे पियो न, शर्म खां मूं अखियूं हेठि कयूं, तोखे कहिड़ी ख़बर? इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? तू पंहिंजे रेसे खे झली आ न, त न्याणनि खे बुरी नज़र सां छो थो ॾिसे? नवाब खान जी हथां पंहिंजी दाढ़ी पटायां, बाक़ी तूं घर में न वेहंदी हा न? ए छोरी घर वेहे न त फटकी मरे। नैना जी मां, छोकरी ॿार न आहे, घरां निकिरे थी न हर नज़रनि खे तकींदी आ। आखिरी आ ॻाल्हि छो नथी सम्झे? कॾहिं सम्झंदी? बाबा जेको बि न्याणनि खे ईअं ॾिसंदो न, मां हुनजा दोॾा कढी छॾींदसि। हे त तुंहिंजो रेस हुयो, इन जे करे मां माठ करे वियसि। जेकॾहिं ॿियो को हुजे हा न त अहिड़ी ॿुधायांस जो सॼी ज़िंदगी यादि करे आ। छोरी मुंहिंजी बेइज्जती कराईंदी, पर घर में न वेहंदई। मां त चवां थी वॾो ज़ंजीर वठी हणी छॾ छोरीअ खे। ज़ंजीर छोकिरनि खे न, पर इन बेहूदा मर्दनि खे हाण खपनि, जेके किनी नज़रुनि सां छोकिरनि खे ॾिसंदा आहिनि। ॿुध हाणे मर्दनि खे थी ॿधई। बाबा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, छा न्याणनि खे घर में कैद करे विहारणु सुठी ॻाल्हि आहे? अम्मा, मुआशिरो असांजो बदइखलाक थियो आहे, बदइखलाक। तॾहिं मजबूरी आहे तव्हांखे घर में विहारण जी, न त तव्हां कहिड़ो ॾोह कया जो तव्हांखे घर में विहारे ऐं कैद कयूं। अहिड़ा छोरीअ खे दिलासा ॾींदे न त हीअ बि घर में वेठी। अम्मा तूं त चाहे थी बाबा डंडो खणी करे मुंहिंजो टेंगू भञी छॾे। हा, जॾहिं तुंहिंजी टंगू भॼंदी न पोइ तूं घर में वेहंदी आहे। किथे नवाब खान ऐं किथे सिजावल खान? अदा असां त चकी जे ॿिनि पुड़नि में फासिजी विया आहियूं। जेकॾहिं चकी जे ॿिनि पुड़नि जे विच में फासी आहियूं त पोइ असांखे बि रुक जा चणा पंजणो पवंदो थी। अदा किथे हूं ऐं किथे असां? हू माण्हू आहिनि ऐं असां माण्हू आहियूं। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त हू पंहिंजी शराफ़त छॾे चुका आहिनि, तॾहिं पंहिंजो पाण खे ॾाढा था सॾाइनि, पर असां शराफ़त छॾणु नथा चाहियूं। पर जेकॾहिं मजबूर कयूं शराफ़त छॾण ते, त पोइ उन्हनि खे बि वेह जा ढुक पियारींदासीं। बाक़ी हू बि असांखे न अक जी माखी सम्झी लाही सघंदा ऐं न ई वरी खाई सघंदा। अदा खुदा कंदो इहा ॻाल्हि सजावल खान सम्झी वेंदो। पंहिंजी नवाब खानी दुश्मनी में असांखे कोन गिलींदो। अदा मां दुआ थी कयां त खुदा करे ईअं थिए ऐं मूंखे हर वक़्तु तुंहिंजो ऐं बाबा जो ख़ौफ़ रहंदो आहे। अरे तू को फिक्र न कर, जिंदगी ऐं मौत सिर्फ़ खुदा जे हथ में आहे, कंहिं इंसान जे हथ में न आहे। बाक़ी जेकॾहिं ईंदा न उहे रगड़जी वेंदा।
अम्मा वो जी चला मां वो जी कया बाबा अम्मा जल्दी मानी जो गिरा कणिया बुक जी पासा वराया है न हाँ हाँ सब्र कर मां जल्दी कर वरी सोट ईंदो न ख़बर अथई कावड़ कंदो आहे वो खणी थी अचा तयार थी वई मानी बस रुको सावन में विझण जो अम्मा जी मानी तयार कान थी हाणे मां वञा थो बस सोट वरी नाराज़ थींदो मूंते वो थोरो वेह खणी थी अचा मानी पुट वेह लाला जल्दी पहुंचण जी कर सिजावल खान सामू घेटीअ में बीठल अथई सलीम तू हल मां अचां थो बाबा मानी खाई चा बटे किर सफ़ा पाह बरेला देर न कजाए जल्दी अच वज़ीर अम्मा जी मानी बि तयार कान थी वेह मज़े सां मानी खा क़यामत कान थिए जे सोट सॾे थो भॼींदो वे अदा वे मानी खाई पोइ वञजाए सोट त सॼी ज़िंदगी होश में ई न हूंदो आहे भले घोड़े ते चढ़ियल हूंदो आहे असां दोन सां कॾहिं पुॼी कोन सघंदासीं सजावल खान तव्हां गाॾी में आराम सां वेहो लाला अची वेंदो थोरो सब्र खां कमु वठो अड़े रे अकबर नवाब खान मुंहिंजे मुंहं ते थुकी वियो आहे ऐं मुंहिंजे दिलि में पई थी बाहि भरे ऐं तूं चई थो त सुकून सां वेहा छा थो सम्झी ईंदो सुकून मूंखे ईअं सम्झ त मुंहिंजे पेरनि जे हेठां टांडा आहिनि टांडा अञा लाला घरां नाहे निकितो अड़े रे मुंहिंजे मन में पई थी बाहि भरे ऐं हे कमीड़ो अञा ताईं पंहिंजी माउ जे कच्छ में वेठो आहे 2 मिंट सिजावल खान अची वेंदो ॾिसां त साईं इहो घर कहिड़ा अंगल वेठो थो करे अड़े परे थी अम्मा ॾाढी देर करे चई सोट पंहिंजा टुंडा पटींदो हूंदो अब्बा खणी थी अचा एतिरो बि पंहिंजे सोट खे मथे ते न चाढ़ियो जो बकेरा मानी जा बिना कान देव खुदा अचे तो मलकल मौत अरे नवाब खान मुझे सीने थे पे तो रक्स करे ऐं मुझे अंदर में पई थी बदले जी बाहि भरे ऐं तू मां पी जे कच्छ में वेठो तो परियोली बुधी अड़े जेकॾहिं बग़ैर मानी न हणंदे त छा मरी दे मुझे बच्चन जी तो मानी हराम तो करे छॾे निभागो अपा तू वरी काॾे वे तो बग़ैर मानी जा तोखे त खारायां हो तू तो बड़ो हुल कंदो आ पर सजावल खान सां कंहिंजी जाइ न आहे अदे जी मानी तो हराम करे छॾी पर मानी तो मूंखे बि खाइण कोन्हे अब्बा मानी त हाज़िर आहे बाक़ी भाॼी मुंहिंजे कपिड़नि तां चटणी पवंदी छोरी घर में वेहे कान थी ऐं छोरे जो त ॼम ते ई नाड़ो गिदड़ खणी विया सॼो ॾींहुं झंग में वते थो रुलंदो आज़ार में त सालू अची वियो न अरो घणो घर जो कम थो करे इने में आज़ार छाजो शाहरू ॻाल्हि कम जी नाहे असुल ॻाल्हि आहे तुंहिंजी मां कहिड़ियूं तोखे बंदूकूं हयूं जो मूं मथां मयारूं पियो ॾी तूं त पंहिंजी बीमारीअ खे ॾाज में खणी मूं वटि पहुती आहीं हाणे न ठीकु थी थी न वरी मरी थी त ॻाल्हि हिक पासे थिए इहो त सोचे सोचे मां त परेशान थी वियो इहो सोचे तूं रुगो मरे पियो त अलाए कॾहिं शहरू मरंदी पर यादि रखजांइ मौत ऐं ज़िंदगी अल्लाह जे हथ में आहे इहो त हाणे अञा ताईं हलाए पियो बाक़ी तो जहिड़ा साड़ सड़िया मूंखे छा मारींदा मूं त सोचियो आहे त कंहिं पढ़े खे घुराए किताब कढायां तोखे बीमारी आहे या का अलामत आहे मूं पाण सोचियो आहे केबर पिया थियनि त कंहिं पाड़ूअ खे घुरायां पुछा कयां त हे छा मसलो आहे कॾहिं असांजी जान हिन अज़ाब में छॾंदी
गाड़ी ते तो हथ खणी बाबा रामीराज बस मेरे पास बस लाला ये वो ही निधन को छोरो है ना देखो तहां की वठ न पियो दे हां जंहिंखे तूं निधन को छोरो तो चई न सजावल खान तुंहिंजी मौत था मौत ॾिसो सादा वठी बधी वाली गाड़ी में हणोस वठोस जेकॾहिं छोरे खे ज़िंदा ॾिसण चाहींदो न त घर खां ॿाहिरि न निकिरजे सिजावल खान तू सुठो नथो करी वञा थो त मां इहो सुठो नथो कयां ऐं इहो सभु कुझु मूंखे बि करणु सुठो नथो लॻे मुंहिंजी तव्हां सां का बि दुश्मनी कोन्हे ऐं मां इहो करण बि न पियो चाहियां सिर्फ़ु छोरे खां चोरनि जा नाला वठी उनखे वापसि मोकिलींदासीं मूं वारो पुटु मरी वेंदो पर चोरनि जा नाला कोन जींदोई पोइ उन लाइ कफ़न वठी छॾ उनखे दफ़न करण खां पोइ चोरनि जा नाला मां तोखां वठंदुसि तोखां वज़ीर 2 मिंट अच मूंखे तोसां ॻाल्हाइणो आहे कुझु होश कर शहज़ादी जेकॾहिं भाॼाई मेहरू ॾिसी वरितो ख़बर थी कहिड़ो असरु थींदो अदा खां सवा सभिनी खे ख़बर आहे तुंहिंजी मुंहिंजे विच में छा थो हले हकमज़ादी छा तूं मूंखे माराईंदी मां तोखे कोन थी मारायां ऐं जेको माराइण चाहे थी इन जे लाइ चवां थी त चाची ऐं चाची खे मुंहिंजे घर मोकिल मूंखे पूरी पक आहे त अदा इन रिश्ते जे लाइ राज़ी थी वेंदो एॾी जल्दी बि छा जी हकमज़ादी शादी बि कंदासीं वज़ीर हाणे मां वधीक इंतज़ार नथी कयां हाणे तोखे मूंसां शादी करणी पवंदी इंतज़ार छा जो इंतज़ार हकमज़ादी पंहिंजो त रोज़ मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं आहिनि पोइ ॾींहुं हुजे या राति जेॾीमहिल बि हुकुम कंदी आहीं मां त हलियो ईंदो आहियां तोॾे ऐं असांजूं मुलाक़ातूं त थियनि थियूं न इन ॻाल्हि जो त ख़ौफ़ आहे त असांजूं मुलाक़ातूं किथे बदनामी जो रूप न धारे वञनि उन खां पहिरियां असांखे शादी करणी पवंदी शादी 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 हकमज़ादी छा रखियो आहे शादी में छा इन जो मक़सद त तूं मूंसां शादी कोन कंदे हाँ बाक़ी बाक़ी हे असांजे विच में छा पियो हले हकमज़ादी मुंहिंजे चवण जो इहो मक़सद नाहे ॾिस वज़ीर मां तोखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियां थी जेकॾहिं तूं चाची ऐं चाची खे मुंहिंजे घर में मोकिलियो न त पोइ जेको बि असांजे विच में हले थो न मां सभु अदा खे ॿुधाईंदसि पोइ उन जेको असांजी ज़िंदगी जो फ़ैसिलो कयो न मूंखे क़बूल हूंदो मूं त तलाक वरतल रन खे हथीको करे छॾियो हुयो पर हाणे त मां हिन मां अची फाथो आहियां हिन रन मां जान कीअं छॾायां केरु आहे मूसा 2 मिंट इंतजार कयो जी बाबा मूसा तव्हां सां मिलण आयो आहे मां
न मां उथण जहिड़ो न हलण जहिड़ो। मूसा खे चईस त हलियो अचे वठी अचीसां मां। अंदर अचो। छा? मां कोन चवां, बाबा इजाज़त ॾेई छॾी आई। ठीकु आहे। अच्छा अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम पुट उथण माफ़ कजे। का ॻाल्हि कोन्हे चाचा, तव्हां उथण जी तकलीफ़ न कयो। अम्मा महिमान लाइ चाह त करे वठ। जी बाबा। चाचा इहा हरू भरू तकलीफ़ था कयो। पुट असां खणी तो वटि अचूं न, तूं इहा तकलीफ़ न कजे। शर्मिंदो था कयो चाचा। पुट जिथे वास्तो हुजे न उते हिजाब नाहे कबो। समझी वियुसि चाचा। पुट इहा आहे तव्हां सां भलाई करण जो नतीजो। चाचा इहो मूंखे उन वक़्तु सम्झणु घुरिजे हा जंहिं वक़्तु तव्हां मुंहुं मोड़ियो, पर मुंहिंजे ताने तव्हांखे ढोर रखण ते मजबूर करे छॾियो। बच्चा मूंखे पंहिंजी परवाह कान्हे का। जे गणती आहे त मूंखे पंहिंजे पुट शामीर जी, जेको हिकु ज़ालिम जे रुख चढ़ी वियो आहे। मां वाइदो थो कयां चाचा, शामीर खे कुझु बि कोन थींदो ऐं उनखे तव्हांजे साम्हूं मां सही सलामत वठी ईंदुसि। इहो मूसा जो तव्हां सां वाइदो आहे। ॿुधाए त तोसां कहिड़ा कहिड़ा चोर हुआ, न त कोन छॾींदोसीं। अजय तकलीफ़ थो करे, कोन ॿुधाईंदोसीं। मारे छॾ मूंखे, मारे छॾ मूंखे। लाला छोरे कुछ भकियो? सोट छोरो मरी पवंदो पर कुछ ॿुधाईंदो कोन। लाला ॿुधाईंदा त हिन जा वॾा बि। सजावल खान हाणे हिन जो छा कजे? अकबर हिनखे हितां कढी वञी लाला वारे वथाण में ॿधोसि, छो त नवाब खान हिते केॾी महिल बि पुलिस हथां छापो हणाए सघे थो ऐं मां तेसी ताईं हिनखे आज़ाद न कंदुसि जेसी ताईं हे चोरनि जा नाला नथो ॿुधाए। जेको तव्हांजो हुकुम। सोट मुंहिंजे वथाण में पुलिस खे शक पइजी सघे थो, बाक़ी कंहिं ॿिए ॻोठाणे जे वथाण ते मोकिलियूंसि था, उते न पुलिस खे शक पवंदो न नवाब खान खे। सलाह त तूं सुठी ॾिनी आहे लाला। हिनखे खणोसि ऐं कंहिं अहिड़ी जाइ ते वञी बंदि कयोसि जिथे पुलिस जा कुत्ता बि हिनखे न ॻोल्हे सघनि। खणो हिन बागे खे। सूबेदार खान, हिन सजावल खान मुंहिंजे हारे जे पुट खे अगवा करे पंहिंजे उताक में बंदि कयो आहे। पंहिंजे उताक खे थाणो बणाए छॾियो अथई। कानून नाले का शइ आहे या न? या वरी ईअं चइजे त सजावल खान तव्हांजो एॾो दादलो आहे कि तव्हां हुनखे इजाज़त ॾिनी आहे त उताक खे थाणो बणाए छॾे। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे नवाब खान। तव्हां सजावल जे मथां एनसी दाख़िल करायो, मां जांच कयां थो। एनसी छो? एफआईआर छो न? प्रेस नवाब खान, हीउ एतिरो वॾो केस आहे ई न जंहिंजे लाइ एफआईआर दर्ज कजे। हिन जे लाइ त एनसी काफ़ी आहे। केस वॾो न आहे? मुंहिंजे हारीअ जो पुट अगवा थियो आहे, पुट। जेकॾहिं शमीर सुबुह ताईं आज़ाद न थियो न त पोइ मां थाणे ते वञण जे बजाए कोर्ट वेंदुसि ऐं पोइ केस जो मतिलबु कुझु हिन रीति हूंदो त मुंहिंजे हारीअ बहावल जे पुट शमीर खे सूबेदार वकार खान
कूड़े ॾोह जे केस में गिरफ़्तार करे सजावल खान जे हवाले कयो आहे, जंहिंजो हिन वक़्त ताईं को बि ॾस पतो नाहे, जंहिंजा हिकु न पर घणा ई शाहिद आहिनि। ऐं पोइ मां पंहिंजा सॼा हारी नारी सभु कठे करे हाणे बीहारींदुसि कोर्ट जे साम्हूं तुंहिंजे खिलाफ़। तव्हां मुंहिंजे लाइ इहे नथा करे सघो नवाब खान। मां कुझु बि करे सघां थो, कुझु बि। तव्हांजे लाइ बहितर इहो आहे त हिते वक़्तु विञाइण जे बजाए तव्हां सजावल खान जे चंबे मां शामिर खे छॾाए हिते मूं वटि वठी अचोसि। नवाब खान, तव्हांजे ई सजावल जे तकरार में 80,000 में अची विया आहिनि। बहरहाल मां कुझु न कुझु कयां थो। हलो इरफान। न वञण ॾींदीसांइ, काॾे लिखियो भॻो थो वञे? नैना, जेकॾहिं यकीन करी न त पुलिस जे ख़ौफ़ खां घटि पर तुंहिंजे ख़ौफ़ खां वधीक मां घरां ॿाहिरि न आहियां निकिरंदो। जेॾी महिल बि घरां निकिरां थो न त ॾेॾीरी वांगुरु ट्रिपा ॾींदी अची मुंहिंजे पेरनि में थी पवी। छा तूं मूंखे ॾेॾीरी चयो? न चरी, मूं हिकिड़ो मिसाल ॾिनो। न त ॾेॾीरी वेचारी जो कहिड़ो ॾोह जंहिंखे मां तोसां भेटींदुसि। मूंसां छा मां ॾेॾीरी खां वधीक बदसूरत आहियां? बाक़ी छा तूं पाण खे खूबसूरत थी समझी? समझंदी न आहियां, मां खूबसूरत आहियां। कोयल मूंखे ॾिसी करे कुकड़ छॾे ॾींदी आहे ऐं चंड मूंखे ॾिसी करे शर्माईंदो आहे। बस हाणे बस, वधीक तुंहिंजी तारीफ़ ॿुधण जो मूं वटि टाइम कोन्हे। हाणे अञा परे थी त मां वञां। मां तोखे हितां वञण कोन ॾींदसि जेसीं ताईं तूं मुंहिंजी तारीफ़ न कंदे। तारीफ़ ऐं तुंहिंजे हुस्न जी कयां? हा, पोइ हितां वञण ॾींदीसांइ। त पोइ ॿुध न कंहिं शाइर हुस्न जी तारीफ़ कंदे चयो आहे मुंहिंजे ई हुस्न जी तारीफ़ कई हूंदसि। अहिड़ो तुंहिंजो मुंहुं मुहांडो आहे जहिड़ी हुन तारीफ़ कई आहे? ख़बर पइजी वेंदी, तूं ॿुधाए त सही। हाणे ॿुध, शाइर चवे थो त बेबहावल पुरच ॾिठुमि हिकु शहज़ादी, कसम खुदा दी, ना कोई ज़ेवर ना कोई गहना, वदी साद मुरादी, कसम खुदा दी, टुरदी टोरा वांगे मोरा, पेरें प्यादी, कसम खुदा दी, बिन दुनिया यतीम अहम, न तुहे खरीद करण दे डांदी, कसम खुदा दी। हाय वाह मूसा, हाँ मूसा करियो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।